अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो होस्ट कमांडो पंवर लाइव अवां सां मुखातिब आहियां सचाई न्यूज़ स्टूडियो मां। ऐं अॼु असांजे हिन स्टूडियो में महिमान आहे हितां जी मारूफ़ समाजी शख़्सियत सीनियर सहाफ़ी जनाब अब्दुर्रऊफ़ भट्टी साहिब जिन। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं भट्टी साहिब, तव्हांखे असां पंहिंजे स्टूडियो में सभ खां पहिरियां वेलकम कयूं था। वेलकम, महिरबानी। महिरबानी। भट्टी साहिब, अॼु जेतोणीकि सिंधी मीडिया जे तरफ़ां जेको कल्चरल डे सिंध जो सकाफ़ती ॾिहाड़ो ऐलानियल आहे 3 डिसंबर आहे, जो नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां। उन ॾिहाड़े सां ख़ासि करे भट्टी साहिब खां ॿुधायो। भट्टी साहिब, असांजो जेको कल्चर आहे, माना ख़ासि करे हिन वक़्तु जेको असांखे नज़र अचे थो मुख़्तलिफ़ निजी सरकारी तक़रीबात जे अंदरि, उहे तालीमी इदारा हुजनि या सिविल सोसाइटी जा प्रोग्राम हुजनि, उन में महज़ हिकिड़ा माना म्यूज़िकल प्रोग्राम आहिनि जंहिंमें डांस आहे, नाच आहे, गानो आहे ऐं चांहि आहे, बसि माना इन क़िस्म जो जेको आहे तो कल्चर नज़र अचे थो। त आया माना जेको आहे असांजो सिंधी कल्चर इहो ई आहे या को ॿियो बि आहे? न साईं, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई आहे। सिंधी कल्चर तमामु वॾो आहे ऐं क़दीम आहे। हज़ार सालनि खां असांजो सिंधी कल्चर आहे। उन में तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मोने दड़े खां वठी, मोने दड़े में जॾहिं आर्या पहिरियों चवनि था त आर्यन मोने दड़े में नुक़सानु पहुचायो, पर ईअं न आहे। भली आर्कियोलॉजिस्ट जेके ॻाल्हियूं कनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि, पर असांजो ज़हन इहो कमु करे थो पियो त आर्या जॾहिं आया त उनखे 4 शयूं सेखारियूं वयूं। सिंधियुनि सिंधी मोने दड़े जा सिंधी आर्यन जा उस्ताद हुआ। उन्हनि खे 4 शयूं सेखारियूं वयूं। हिकु, घोड़े ते हरकाईंदा हुआ, हुनखे चवंदा आहिनि ढगनि ते हरकाइबो आहे, ॾांद गाॾी ते हरकाइबो आहे। इहो हिकु सेखारियो हुननि खे। ऐं ॿियो, सिफ़र, अॻे 9 खां मथे ॻणत न हूंदी, 9 9 9, इहो सेखारियो वेंदो। इहो मतिलबु इन खां वधीक। पोइ सिफ़र जेको आहे, ॿुड़ी, इहा मोने दड़े वारनि आर्यन खे सेखारी। पोइ गंज ताईं पहुची वियो। असां आख़िरी अंगु जेका ॻणत आहे दुनिया काइनात में, जेका ॻणत आहे ज़मीननि में, आसमाननि में, समुंडनि में, जेका बि ॻणत आहे उहो उन जो आहे गंज। उनखे हिकु ॾेई 21 ॿुड़ियूं ॾियो, इहो गंज आहे। तव्हांखे मां ॿुधायां, 100, 1000, 10,000, लख, 10 लख, किरोड़, 10 किरोड़, अरब, 10 अरब, खरब, 10 खरब, पदम, 10 पदम, संख, 10 संख, महासंख, 10 महासंख, नील, 10 नील गंज। उनखे 21 ॿुड़ियूं ॾियूं आहिनि। इहो बि आर्यन खे सिंधियुनि सेखारियो, सिफ़र। ऐं टियों हुयो सुगड़ाइप, जेको हज़ारनि सालनि जूं कहाणियूं। इन्हनि जॾहिं शुजात वारे ज़माने में आया त उन्हनि सुगड़नि उन्हनि जा पंहिंजो वेद लिखिया। 4 वेद जेके लिखिया विया आहिनि, उन्हनि सुगड़नि जे कहाणियुनि में लिखिया विया आहिनि। साम वेद आहे, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे। इहे जेके वेद आहिनि 4 पहिरियों, हिन जे गीता खां पहिरियां इहे वेद लिखिया विया हुया। उहे मोने दड़े खां हुननि सिखियो हुयो सुगड़ाइप। ऐं ॿियो जेको आहे चौथों, सिक्को, त्रिमूर्ति। इंडिया जो सिक्को जेको आहे उन में त्रिमूर्ति आहे। उन में तसवर हुननि जो इहो आहे त जीअं असांजो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे, अहिड़े तरीक़े सां हिंदुनि जो नज़रियो आहे त उहे 3 आहिनि। हिकु आहे ब्रह्मा जो नज़रियो इहो आहे त ब्रह्मा हिन मग़ज़ मां, मुंडीअ मां ब्रह्मण ठाहियो, ॿाहुनि मां खत्री ठाहे, पेट मां वेश ठाहे ऐं पेर मां शूदर ठाहे। उनजो नज़रियो इहो आहे। ऐं ॿियो आहे शिव जो नज़रियो ऐं असांजो सेम हिकु जहिड़ो आहे। शादियूं थियनि पोइ उन मोला थिए थी पियो, शिव जी पूॼा बि कंदा आहिनि, शिव जो लिंग बि ॾेखारींदा आहिनि। ऐं उहो बि। ऐं टियों जेको हुनजो नज़रियो आहे उहो इहो आहे वैष्णो जो ख़्यालु। हुनजो ख़्यालु इहो आहे त पाणी जेको आहे उहो जीवत जो ॿिज आहे। हाणे उन्हनि जा 3 नज़रिया आहिनि। असांजो आदम हिकिड़ो आहे, आदम अलैहिस्सलाम। तो अहिड़े क़िस्म जा इहा त्रिमूर्ति जेका आहे सिके ते, जेका हुनजी इहा मोने दड़े मां लधी हुई, मिलियल आहे, जंहिं उन्हनि खे अॼु ताईं। ऐं जॾहिं हितां हलिया विया पंजाब खां थींदा, मगध, मथुरा, काशी द्वारे जे इलाइक़े में पंहिंजूं हुकूमतां ठाहियूं। जॾहिं शुजात वारो ज़मानो आयो तॾहिं हुननि वेद लिखिया। वेद उन्हनि
सुघड़ लिखिया जेको सुघड़ मुंहं जे दड़े जो आहे। मां उनखे सुघड़ खे शाइर खां वधीक सम्झंदो आहियां, छो त अच्छा इहो भटीरा जेतोणीकि इहा जेका तव्हां सिंध जी जेकी रिवायत या सिंध जो कल्चर इहो पुराणी तहज़ीब तव्हां ॿुधायो था जी साईं, त उहो त ठीकु आहे, पर भटीरा जेको मौजूदु असांजो मुरवज कल्चर आहे जी साईं, सिंध जो जंहिंखे असां तव्हां ॾिठो हुते असांजे अबनि ॾाॾनि ॾिठो, उन कल्चर खे महिरबानी करे माना त उहो बि कल्चर असां खां त मोकिलाईंदो आहे भटीरा। मां तव्हांखे नाज़रीन खे बि ॿुधाईंदो हलां त असां वटि जेको उताकुनि जो कल्चर हुयो, कचहरियुनि जो हुते कल्चर हो, हाल अहवाल ॼण वठण जो माना कल्चर हुयो, अॼुकल्ह भाउ खां परे थी वियो आहे, दूरियूं थी वियूं आहिनि। असां हिक ॿिए सां पंहिंजो हाल ओढ़ण लाइ तयारु न आहियूं, त मतां तव्हांखे माना अॻिलो जेकॾहिं जेके असां हाल ओढ़ियूं था त उहो टोक ठठोल थो करे, त उहा हाणे माना हिन दर्जे ते पहुतो थी वियो। साईं अॻ में छा हुयो जो नेक मर्दनि जूं ओताकूं थियूं हुयूं, हर ॻोठनि में कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं नेक मर्दनि जूं ओताकुनि में हर माण्हू, छो त कमु कंदा हुया पोख जो, ऐं कोई मिस्त्री हूंदा त मिस्त्रियाप जो कमु कंदा हुया, उस्ताद हूंदा हुया, आलिम हूंदा हुया, अदीब हूंदा, जेके बि हूंदा हुया, सुघड़ हुया उन्हनि में, शाइर हुया। हीअ जेको टोपी अदरक खे नुमाया करण जो कमु आहे, हीअ बि हिकिड़ो नंढिड़ो पार्ट आहे, मां सम्झां थो। असुल त वॾो पार्ट हू आहे त इन क़िस्म जूं कचहरियूं मुनाक़िद कयूं वञनि, पंहिंजो उताकूं जेके आहिनि आबाद थियूं आहिनि। अॼुकल्ह असां वटि तव्हां ॾिसंदव त भटीरा माना कोई बि अमीर माण्हू, ग़रीब त उनखे वीचारे खे जॻह न हूंदी, पर जेके घटि में घटि अमीर माण्हू आहिनि या थोरा आसूदा माण्हू आहिनि, उहे पंहिंजी जॻह में को उताक जो कमिरो रखण लाइ तयारु न आहिनि त मथां को महिमान न अचे। ऐं असली त इहा शइ आहे, सिंधी माण्हू वटि प्यारु मुहबत ऐं कुर्ब ॾियणु, ॿिए खे अहमियत ॾियणु, इहो सिंधी जो शेवो आहे ऐं इहा असांजी तहज़ीब आहे। इन ॻाल्हियुनि खे असां विसारे छॾियो आहे, जंहिंजे करे तहज़ीब था सेखारियूं, न हुनखे असां पंहिंजो इस्लाम था ॿुधायूं, न हुनखे नंढे वॾे घरां सही तरीक़े सां। ऐं पोइ वरी स्कूल में जॾहिं वञे त उते बि उते उस्ताद जेके आहिनि उहे बि तालीम पिराए आया आहिनि, इल्मु पिराए न आया आहिनि, उन वटि बि इल्मु न आहे, रुॻो तालीम अथनि उहा नौकिरी करण जी, उहे डिग्री वठी नौकिरी हाणे उहो छा माण्हू ॿारनि खे उहो छा सम्झाईंदा। तंहिंजे करे इहे सॼो जेको ॾोह आहे असांजो पंहिंजो आहे, नंढनि खे सम्झाइण जो, न त